अॼुकल्ह असांजे टीवी चैनल, सोशल मीडिया ऐं महफ़िलनि में अहिड़ा फ़नकार अची रहिया आहिनि जिन खे ॿुधण सां सिंधी मौसीक़ी ते रहम थो अचे। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो, ऐं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो जो टॉपिक सिंधी मौसीक़ी जो ज़वाल आहे। दोस्तो, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो। हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। सिंध खे जहिड़ी तरह तालीम, सियासत, अदब ऐं सहाफ़त जे मैदान में बहितरीन ऐं ॼाणू माण्हू घुरिजनि, साॻी तरह मौसीक़ी में पिणु सुठा रागी ऐं शाइर खपनि जेके पंहिंजे फ़न ज़रिए इंसानियत ऐं मुहबत जो पैगाम पखिड़ण सां गॾु दुनिया में सिंध जी मौसीक़ी जो नाव रोशन करनि। सिंध जी इहा बदकिस्मती आहे जेको घरां रुसे थो या जंहिंजो अटो खुटे थो उहो फ़नकार थी थो वञे। कमाई जा ॿिया बि खोड़ तरीक़ा आहिनि। अहिड़ी सूरत हाल में किथे बि अदब जो या सिंध जे कल्चर जो या सिंध जो मुस्तक़बिल रोशन नज़र न पियो अचे। जुगाड़ी मौसीक़ी सां हिकु तरफ़ सिंधी मौसीक़ी जो ज़वाल अची रहियो आहे, ॿिए पासे अहिड़नि फ़नकारनि तरफ़ां ॻाई वेंदड़ शाइरी सां असांजो समाज बेहरा रवी जो शिकार थी रहियो आहे। ख़बर न आहे त असांजी क़ौम जो छा हाल थींदो। जेको नओं फ़नकार अचे थो शुरूआती इंडिया जे ॻायल गाननि जी कापी सां करे थो। पंजाबी गाननि खां वठी वेंदे सरेकी गाननि जी बि असां कापी करे ॾिनी आहे। असां सिंधी आख़िर पंहिंजो तख़लीक़ी कमु छो नथा करे सघूं। सिंध जूं कंपनियूं अहिड़नि शाइरनि ऐं फ़नकारनि वसीले पैसा त कमाए रहियूं आहिनि, पर खेनि उहा ख़बर न आहे त हू मौसीक़ी ऐं शाइरनि खे कहिड़ी तरफ़ वठी वञी रहिया आहिनि। सिंधी भाइरो, अहमद मुग़ल सिंध जी मौसीक़ी जो वॾो नालो आहे। अहमद मुग़ल ॻाइण छो छॾियो या फ़नकारी छो छॾी, या अहमद मुग़ल जो अॼुकल्ह जे शाइरनि ऐं फ़नकारनि बाबति छा चवणु आहे, अचो त ॿुधूं था। मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त असांजा फ़नकार सिर्फ़ु इश्क ते था ॻाइनि ऐं मां लफ़्ज़ न ॻाल्हाईंदुसि। हिन वक़्तु अलाए छा छा पियो हले, दॿ झल ॿियो टियों घणो कुझु थो हले। धरती ते ॻाइणु घुरिजे, समाजी मसइला ॻाइणु घुरिजनि। यतीमी छा आहे, यतीम ॿार पंहिंजी ज़िंदगी कीअं थो गुज़ारे उन ते ॻाइणु घुरिजे। मिसकीन पंहिंजी ज़िंदगी कीअं थो गुज़ारे उन ते ॻाइणु घुरिजे। पर मूंखे अफ़सोस आहे त असांजा सिंध जा शाइर अलाए ख़बर न आहे अलाए केॾांहुं हलिया विया, अलाए केॾांहुं गुम थी विया। इहो ई हिकिड़ो कारण आहे जो 5 साल थिया आहिनि मां हीअ कैसेट जी फील्ड छॾे वियो आहियां। मुंहिंजो सिर्फ़ु कारण इहो आहे, मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सिंध जा समाजी गीत हुजनि जंहिंमें सिंध जे मसइलनि जी पज़ीराई थिए त सिंध में छा पियो थिए। बाक़ी इश्क आहे जेको कुझु बि हले पियो, मूंखे को एतिराज़ु कोन्हे। हर को माण्हू पंहिंजी रोज़गार करे थो, पंहिंजी पेट जी पूजा करे थो पियो, पर यार खाइबो आहे, पेट जी पूजा बि कबी आहे, पर के सुठे तरीक़े सां कबी आहे। त हाणे तव्हां हरू भरू हिकिड़ी वल्गरिटी पंहिंजे ज़बान सां, पंहिंजी सिंध सां, पंहिंजी ॿोली सां हिकिड़ी ख़यानत करे तव्हां इहे ॻायो था। अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं था ॻायो, यार छिनी वियो यारी आहे मूं खार में खोती धारे। इहा पंहिंजी ज़बान आहे। जंहिं बि ॻायो आहे मां उनखे चैलेंज थो कयां त तव्हां वञो पंहिंजी भेण, पंहिंजी माउ, पंहिंजी फैमिली सां वेही इहो गानो ॿुधो। जेकॾहिं तव्हां उते मुतमइन आहियो त भले सॼी सिंध खे ॾियो। ऐं जॾहिं बि कैसेट एल्बम जॾहिं बि कयो आहे त जेको बि गीत ॻायो आहे, पर सभ खां पहिरियों जॾहिं एल्बम मुंहिंजे हथ में ईंदो आहे मां पंहिंजी फैमिली खे जे साम्हूं ॿुधंदो आहियां। त हिन में को अहिड़ो वर्ड त न आहे, अहिड़ो को लफ़्ज़ त न आहे, छो त मुंहिंजी फैमिली, सॼे सिंध जी फैमिली हिकु आहे। बाक़ी हाणे जेको इहो दौरु हले पियो, इहो सिस्टम हले पियो, यकीन कयो मां तमामु घणो मायूस आहियां ऐं शाइरनि खां बि मायूस आहियां। शाइर लिखनि कोन था पिया। लिखो, असीं वेठा आहियूं धरती जे लाइ, असीं पंहिंजे सिंध जे लाइ मुफ़्त में ॻाइण लाइ तयारु आहियूं, पर घटि में घटि शाइरी त ॾियो न। फ़नकार त शाइरी नथो करे सघे। सिंधी भाइरो, उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। दोस्तो, जेकॾहिं चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त चैनल खे सब्सक्राइब कयो। असां रोज़ाना दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।